अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसारि'ू इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जी या मजलिस एडी बरकत वारी जो हदीस पाक में अचे थो जेको इरादत न अची वेहे थो उनखे त माफ़ी आहे, पर फ़रिश्ता चवंदा या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुल हुन जो कमु हुयो ॿिए अबराह में, रईस विच जलसे में वेठो हिन चयो त इहो उथी त हिनखे कमु चवां, वीचारो हुनजे करे मजबूर थी वेही रहियो, क़ुरान ॿुधण जो इरादो कोन हो। इन जो छा थी रफ़मतु हाउलाए क़ौमुन ला यश्क़ा जलीसुहुम, ही मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे माफ़ी। अतार जे दुकान ते को अतुर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी, पर अतुर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि, ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे। सो ही मजलिस ईअं ई आहे। दुआ कयो अल्लाह वई असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, आख़िरत जे ॾींहुं
तवाई असांजे नवे रखी असांजी निजात जो ज़रियो बनाए। चौथे सिपारे सूरत आल इमरान जी हिकिड़ी आहे अवां जे साम्हूं तिलावत कई आहे। बस उन जी माना ही मतलब बयान करी पोइ दुआ था करो। सिंधी में चवंदा आहिनि थोरो चयो घणो सम्झंदा, थोरा करा थालीअ में भला रुगो वाइस कबो थधिड़ी हवा थी लॻे तव्हांखे निंड जी बीमारी ॿियो भॼण जी बीमारी। तंहिंजे करे सबक़ु थोरो ॾिबो जेको यादि बि आहे अमल जी तौफ़ीक़ थिए। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाए वसारिऊ कोशिश कयो, वसारिऊ मेहनत कयो इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम। रब फरमायो पहिरें नंबर थी तव्हां कोशिश इहा कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे। पहिरें नंबर ते मुसलमान खे हिन दुनिया जी जहान में इहा कोशिश करणी आहे त दुनिया जो जहान छॾियां त पंहिंजा गुनाह माफ़ कराए पोइ छॾियां। तव्हां ईअं असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी गुनाहनि खां पाक, गुनाहनि खां मासूम, नबी गुनाह जो इरादो बि न कंदो आहे। असांखे हुकुम आहे त तव्हां गुनाह जे वेझो न वञो, पर हुते गुनाह खे हुकुम आहे त मुंहिंजे नबी जे वेझो बि न वञो। इन जे बावजूद हदीस पाक में अचे थो नबी से रोज़ानो 70 दफ़ा इस्तिग़फ़ार कंदा हुआ। इहो हिन उम्मत खे सबक़ आहे। हे मुंहिंजा उम्मतियो, गुनाह हुजे या न हुजे पर तौबा वारी तस्बीह हमेशह हले पई। ज़रूरी न आहे त गुनाह कजे त पोइ तौबा कजे, इहो ज़रूरी न आहे। तौबा जा ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि। जियां कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फकुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहू कान गफ्फारा। रब फरमायो जेकर तौबा कंदव, माफ़ी वठंदव, इस्तिग़फ़ार कंदव त पहिरियों फ़ाइदो इहो थींदो जो मां रब तव्हांजा गुनाह माफ़ कंदुसि। वयुरसिल समाअ अलैकुम मिदरारा। इहो फ़ाइदो तौबा जो इहो थींदो, फरमाई जेकर माफ़ी वठंदव, तौबा कंदव, इस्तिग़फ़ार कंदव त मां रब मुसलसल रहमतुनि जा मींहं बि वसाईंदुसि। सुभान अल्लाह। उन वाहन जी ज़रूरत न शाख़ुनि जी ज़रूरत, न कड़ियनि ऐं टूबेलनि जी ज़रूरत। हर काए ज़मीन में बिज छटे, पंहिंजी कखाई झूपड़ी में अची तौबा कयो, इस्तिग़फ़ार कयो। अल्लाह फरमायो मुंहिंजो वाइदो आहे मां मुसलसल रहमतुनि जा मींहं वसाए तव्हांजी गैर आबाद ज़मीन खे आबाद न कयां त मां ख़ुदा ख़ुदाई न। वयुमदिदुकुम बिअमवालिन व बनीन। टियों फ़ाइदो तौबा जो इहो थींदो, रब फरमायो जेकर माफ़ी वठंदव, इस्तिग़फ़ार कंदव त मां रब माल बि वधाए ॾींदोसांव त औलाद बि वधाए ॾींदोसांव। सुभान अल्लाह। सिंधी में चवंदा आहिनि खीर पुट जाम थी वेंदव। वयजअल लकुम जन्नात।
वयजअल लकुम अन्हारा वठियो सिपारो सूरत लूत पढ़ा रब फरमायो चौथो फ़ाइदो तौबा जो यो थींदो जेकर माफ़ी वठंदव इस्तिग़फ़ार कंदव फरमाई मां दुनिया भी आबाद कंदो सां आखिरत भी आबाद कंदो सां सुभान अल्लाह भाई जान भला माने साल हज ते भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नसीब फरमाए उते को दोस्त मिलियो चई 4 महीना थिया न वीज़ा थिया कर्ज खणी 5 लाख बेरोजगार बैठो का दुआ करो को वजीफो नसीब मां चयोमांसि असां पंहिंजा मसइला हल कराइण हिते था अचूं मके खां मके में परेशान वेठो वञी तौबा करे इस्तिग़फ़ार करे रब क़ुरान मजीद में फरमायो आहे जेको तौबा कंदो माफ़ी वठंदो त माल बि ॾींदोसांसि त औलाद बि ॾींदोसांसि ॿिए ॾींहं ते 500 दफ़ा इस्तिग़फ़ार कई टे ॾींहं ते 1000 दफ़ा चौथे ॾींहं ते 2000 दफ़ा पंजे ॾींहं बकी साहब जे दर्श में मिलियो चइसि इस्तिग़फ़ार रंगुल्ला तुमना में रोज़ी मिली अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि एतिरो यादि नथा कयो त रुॻो ईअं चओ अस्तग़फ़िरुल्लाह अरबी में न तो चव सिंधी में चो या अल्लाह मुझी तौबा या अल्लाह मुझी तौबा इन्हें जिक्र शाह साहब फरमायो वहदहू ला शरीक लहू चो चवंदो आ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तरकुम पा तौबा सदी तस्बीह पगड़ी सा पुजा तिरन सदी गाल थी साईं साण हंडा नागा पंहिंजे नफ्स खे का साईं राह सुरा त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख सदी बाग़ तो आॾो ई न अचे बस हिदायत जे लाइ हिकु बि शेर काफ़ी वहदहू ला शरीक लहू चओ चवंदो आहे पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो सही बनायो पंहिंजो ईमान सही बनायो ईमान वॾी क़ीमती शइ अथव ईमान जहिड़ी दौलत दुनिया में कान अथव सभ खां वधीक माल खां वधीक जाल खां वधीक इज़त खां वधीक ईमान अथव माल जान ते कुर्बान कबो जान इज्जत ते कुर्बान कबी पर सिंधड़ी जा मुसलमानों इज्जत ईमान ते कुर्बान कबी आ वो कुरारी बीबी सुमैया 70 साल जी कुरारी ज़ालिम अबू जहल उन जे शर्मगाह में छुरो है उलमा खां पुछी ॾिसो उन जी हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधई ॿी टंग ॿिए उठ सां ॿधई अबू जहल चयो सुमैया अञा भी वक्त थई जान बचाया ईमान बचा बीबी सुमैया चयो अॻे ज़ालिम ही त हिकिड़ी जान मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरो रब मूंखे जानियूं ॾे मां एतिरियूं जानियूं त ईमान ते कुर्बान कंदसि पर इज़त बि ईमान ते कुर्बान थी करे एॾो क़ीमती अथव ईमान चोर पिया घुमनि ईमान जा हिकिड़ा मेल ठगियुनि जा चोर बकरियुनि रिटुनि जा चोर ॿिया ईमान जा चोर इन्हनि वाइज़नि जो मक़सदु इहो आहे त असांजो ईमान बचे मके मदीने वेंदा
जीअं पासपोर्ट जी हिफ़ाज़त कंदा हो वीज़ा जी हिफ़ाज़त कंदा हो पासपोर्ट गुम थी वियो वीज़ा गुम थी वई मके मदीने कोन पहुचंदव जिते जे जेल मां थी कराची एयरपोर्ट ते मोटंदव सही तो चवां या ग़लति त याद रखो मुसलमानों जेकर ईमान जो पासपोर्ट गुम थी वियो ईमान जी वीज़ा चोरी थी वई हली नमाज़ुनि जा अंबार हुजनि रोज़नि जा अंबार ज़कातुनि जा अंबार दुरूदनि ऐं सलामनि जा अंबार हुजनि पर ईमान जो पासपोर्ट गुम ईमान जी वीज़ा गुम रब फरमाईंदो